अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं याद कर ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं तुंहिंजे रब मलाइकनि खे चयो त आऊं ज़मीन में हिकु ख़लीफ़ो मुक़रर करण वारो आहियां, त मलाइकनि चयो, छा मंझंदि अहिड़े इंसान खे तो पैदा करीं जेको मंझंदि फ़साद मचाईंदो ऐं नाहक रत वहाईंदो? ऐं असीं त सिर्फ़ तुंहिंजे हम्द ऐं सना सां तुंहिंजी तस्बीह करे रहिया आहियूं ऐं तुंहिंजी पाकाई बयान करे रहिया आहियूं। जवाब में अल्लाह ताला फरमाए थो त बेशक जेके मां ॼाणा थो सो तव्हीं बि नथा ॼाणो। ऐं अल्लाह ताला आदम खे सभिनी शयुनि जा नाला सेखारिया, पोइ उन्हनि शयुनि खे फ़रिश्तनि जे आॾो रखियईं। खेनि पुछाईं त मूंखे इन्हनि जा नाला ॿुधायो जेकॾहिं अव्हीं सचा आहियो। मलाइकनि अर्ज़ कयो त ए अल्लाह, नुक्स ऐं ऐब खां पाक त सिर्फ़ तुंहिंजी ई ज़ात आहे। असां त फ़क़ति एतिरी ॼाण रखूं था जेतिरी तो असांखे अता फरमाई आहे। सच त तूं ई सभु कुझु ॼाणींदड़ हिकमत जो साहिब आहीं। मलाइकनि जी ला इल्मी वारो जवाब खां पोइ अल्लाह ताला आदम खे फरमायो त ए आदम, हिननि खे हिननि शयुनि जा नाला ॿुधाए। पोइ जॾहिं आदम हिननि मलाइकनि खे उन्हनि शयुनि जा नाला ॿुधाया त अल्लाह ताला चयो, छा मूं अव्हां खे न चयो हो त आऊं ई आसमान ऐं ज़मीन जो ॼाणींदड़ आहियां? ऐं उहो बि ॼाणा थो जेको तव्हां लिकायो था ऐं उहो बि ॼाणा थो जेको ज़ाहिर करियो था। ऐं जॾहिं असां मलाइकनि खे हुकुम ॾिनो त आदम जे अॻियां झुको यानी सजदो कयो, त सभिनी मलाइकनि सजदो कयो मगर इब्लीस शैतान इनकार कयो ऐं हुननि तकबुर कयो ऐं काफ़िरनि नाफ़रमाननि मां थी वियो। असां आदम खे चयो त ए आदम, तूं ऐं तुंहिंजी ज़ाल जन्नत में रहो, उन मां चाहियो त मज़े सां खूब खाईंदा रहो, मगर हिन वण जे वेझो हरगिज़ न वञिजो, न त अव्हीं बि ज़ालिमनि नाफ़रमाननि मां थी पवंदो। उन ख़बर हूंदे बि शैतान उन्हनि खे भुलाए विधो ऐं जंहिं नेमतुनि में हुआ उन्हनि मां खेनि कढायो। पोइ असां हुकुम ॾिनो त अव्हां सभु हितां जन्नत मां हेठि लही वञो। अव्हीं हिक ॿिए जा दुश्मन आहियो। हाणे अव्हां खे ख़ासि मुद्दत या वक़्त लाइ ज़मीन में रहणो आहे ऐं उते ई अव्हां जे गुज़र सफ़र जो सामान आहे। पोइ आदम पंहिंजे रब खां के कलमा दुआ जा जुमिला सिखिया त अल्लाह संदसि तौबा क़बूल कई। बेशक उहो ई तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायत रहम करण वारो आहे। असां चयो, यानी अल्लाह हुकुम ॾिनो त अव्हीं सभु मंझंदि जन्नत मां हेठि लही वञो। पोइ जॾहिं बि मूं वटां अव्हां वटि का हिदायत पहुचे त उन जी पैरवी कजो। पोइ जेको मुंहिंजी हिदायत जी पैरवी कंदो उन लाइ न कोई ख़ौफ़ हूंदो ऐं न वरी उहे ग़मगीन थींदा। ऐं जेके उन हिदायत जो इनकार कंदा ऐं असांजी आयतुनि खे कूड़ो सम्झंदा ऐं कूड़ो कंदा, उहे माण्हू जहन्नमी या दोज़खी आहिनि जिते हू हमेशा रहंदा।